वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मुझे खबर है तो तू अखियों बूटे भी मूते एतबार नथो करे सकी, पर याद रख जाए तू मुझे बाबा जानी जो कातिल आई। याद रख जाए शामिर, तो मां बदलो जरूर वठंदस। यो मौक़ो तो इन जन्म में मुश्किल है, अब की बे जन्म में केर किथे हुजे का खबर न। बाबा मुखे यो बुधाए तो तू आई केड़े बाग जी मूरी हिकड़ो तुरम खानी जो मां तोखे माराईंदुसि। मूं एड़ी का कोशिश कोन कई आ। या तो तव्हांखे ख़बर हुंदी त तव्हां माण्हू छो मोकिलिया आहे, पर हक़ीक़त इहा आहे त माण्हू तव्हां ई मोकिलिया आहे। चवण छा थो चाहीं? हाँ? को सबूत हो, को गवाह अथई? गवाही वे तव्हांखे पाण ॾींदा, पर यूअर काइंड इंफॉर्मेशन त उन्हनि ॿिन्ही खे मूं पाण वटि क़ैद करे रखियो आहे। शामिर तो के पंहिंजे रस्ते तां ज़रूर हटाए छॾींदो, इहा ॻाल्हि तो के वाज़े थियल हुजे। शामिर दगाबाज़ निकिरंदो, मूंखे त इहो अंदाज़ो ई कोन हुओ। मूं हुनजी चवण ते खान बहादुर खे ज़हर ॾिनो ऐं मां हुनखे कमु आयसि। हाणे उहो ई मुंहिंजी जान जो दुश्मन थी बीठो आहे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।